अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा से रियासत रियासत ड्रामा छो ऐं छाजे करे नाहे आयो, छा उन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कम करे रहिया, छा उन जी एपिसोड कॾहिं ईंदी। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजो हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट न करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ। दोस्तों तो रियासत जेको ड्रामो आहे उनजी तेज़ी सां शूटिंग हली रही आहे मीरपुर माथिले में। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, उनमें सुठा सुठा अदाकार कम करे। उम्मीद अली कलवर, आज़म मेघल, इम्तियाज़ बलोच, फ़हीम याया भुट्टो, नादिया चना, मुर्क जान, एस भट्टी, ॿिया सिंध जा नाले नाले वारा अदाकार, कुछ फीमेल अदाकार, कुछ अदाकार। तमाम तेज़ी से शूटिंग हली रही है। तमाम ज़बरदस्त ड्रामो है रियासत ड्रामो। तो ही एक बेहतरीन ड्रामो है जीअं रियासत ड्रामो ऐं तकरार ड्रामा हुआ, मतलब तो उन खां भी ही वधिक ड्रामो है रियासत। तो इन जो डायरेक्टर जो है मलक खजू साहब है, राइटर जो है नूर ज़हूर साहब है। तमाम ज़बरदस्त ड्रामो है दोस्तों। इन जो तेज़ी से शूटिंग हली रही है मीरपुर मातले में, इनमें सुठा सुठा अदाकार कम करे रहे हैं। दोस्तों इन ड्रामे की एतरी त शोहरत मिलती जी ज़हर ज़िंदगी तकरार ड्रामे का भी वधिक है। दोस्तों इन जो है स्पेल जी शूटिंग मुकम्मल थी चुका है, ॿिए स्पेल जी शूटिंग जो है तेज़ी से हली रही है। दोस्तों इन ड्रामे के तमाम जल्द KTN TV ते रिलीज किया वेंदा। इन जा पहिरियां जो है 3 टीज़र ईंदा, उन खां बाद प्रोमो ईंदो, उन खां बाद जो इन जी एपिसोड रिलीज कई वेंदी तमाम जल्द। जो है दोस्तों मुझे अंदर सां रमज़ान जी ईद खां पोइ रियासत ड्रामे जी पहिरीं एपिसोड के स्टार्ट किया वेंदो। जो दोस्तों ही का आम ड्रामो ना है, आपनगर ड्रामो खत्म थींदो तो उन खां बाद जो है रियासत ड्रामे के रिलीज किया वेंदो। दोस्तों तमाम ज़बरदस्त ड्रामो है। दोस्तों इन जी कहानी भी बेहतर खां बेहतर कहानी है, जीअं ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ड्रामे जी कहानी हुई, ईअं भी ही कहानी है ऐं खून खराबी कहानी है। दोस्तों इन ड्रामे जा जेके 3 टीज़र उहे हाणे तमाम जल्द अचण वारा आहिनि। टीज़र खां पोइ जो है इन जी प्रोमो ईंदी, उन खां बाद हिन जी एपिसोड रिलीज किया वेंदो। मतलब तो इन खां पहिरियां जा 3 टीज़र ईंदा ऐं ईद खां पोइ हिन जी एपिसोड रिलीज कई वेंदी। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, अगर पसंद असांखे ॾींदा वञी जा त वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।